नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे लंडन खां ख़बर ॾींदा हलूं त क्रिकेट वर्ल्ड कप 2019 जी डोड़ मां ॿाहिरि निकिरण खां पोइ क़ौमी रांदीगरनि जी मुल्क वापसी जो सिलसिलो शुरू थी वियो। क़ौमी रांदीगर वापसी जे लाइ लंडन जे होटल खां एयरपोर्ट जे लाइ रवाना थी विया आहिनि, जिते उहे अलॻि अलॻि उॾामनि जे ज़रिए अॼु राति पाकिस्तान पहुचंदा। कप्तान सरफराज़ अहमद, मोहम्मद हसनैन कराची, जॾहिं त बाबर आज़म, इमाम अल हक ऐं आसिफ अली लाहौर जे अलामा इंटरनेशनल एयरपोर्ट ते पहुचंदा। फ़खर ज़मान, शाहीन शाह आफरीदी, शादाब ख़ान ऐं हमाद वसीम इस्लामाबाद पहुचंदा, जॾहिं त फास्ट बॉलर हुसैन अली ऐं हारिस सोहेल बि मुल्क वापस ईंदड़नि में शामिल आहे। फास्ट बॉलर मोहम्मद आमिर, वाहिब रियाज़, मोहम्मद हफ़ीज़ ऐं शोएब मलिक फ़िलहाल इंग्लैंड में ई वधीक कुझु ॾींहं तरसंदा, जॾहिं त हेड कोच मकी आथर ॾखण अफ्रीका रवानो थींदो। वर्ल्ड कप जे टे मैच में शिकस्त खां पोइ यूनिट मां ॿाहिरि निकिरंदड़ क़ौमी टीम जी नाकामी जो फ़ैसिलो करण जे लाइ PCB क्रिकेट कमेटी हलंदड़ महीने थींदड़ इजलास में अहम फ़ैसिला कंदी। ज़रियनि मूजिबि क़ौमी टीम जो हेड कोच मकी आथर 10 ॾींहं खां पोइ पाकिस्तान पहुचंदो। मकी आथर बॉलिंग कोच अज़हर महमूद ऐं मैनेजर ताहलियत अली समेत केतिरनि ई वॾे नालनि खे उहिदनि तां हटायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।